उन्हनि जा मुंहं ॿुधाईंदा आहिनि त हिन खे अमीर मुआविया सां नफ़रत अदा जेकॾहिं को नफ़रत करे त भले करे पर असांजो त अमीर मुआविया सिर जो ताज आहे छो जो रसूलुल्लाह फरमायो आहे मुंहिंजा सभु सहाबी जन्नती जंगे सफ़ीन खां बैद में हज़रत अली पे वापस मोटियो रस्ते में हिकिड़ो सहाबी मिलियो हज़रत अली खे चवे थो प्यारा अली जियो अदा तोखे हिकिड़ी रसूलुल्लाह जी हदीस तो ॿुधायां चवे थो ॿुधाए हज़रत अली वेही रहियो आहे चवे थो ॿुधाए वो सहाबी तो चवे हिकिड़े दफ़े असां मस्जिद नबवी में वेठा हुयासीं महबूबन करीमन फरमायो सहाबियो सभिनी खणी नज़रूं चयो जियो या रसूल अल्लाह पाण फरमायो था हाणे हाणे सभिनी खां पहिरीं जेको शख्स पंहिंजी महफ़िल में दाख़िल थींदो सो सब सहाबी दरवाजे दे निहारण लगा त केर तो हाणे महफिल में अचे सहाबी तो चवे उन टाइम ते सभिनी जो ॾिठो हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला नो आयो आ सहाबी चवनि था या रसूल अल्लाह अमीर मुआविया आयो आ हुजूर फरमायो वञी मुबारक ॾियोसि त जन्नती आ हज़रत अली खे चवे तो साईं मूं रसूलुल्लाह काहे ॿुधो हो हज़रत अली तो चवे अदा मूंखे इन हदीस जी ख़बर कोन हुई मूंखे कसम मुंहिंजे रब जी ज़ात जो जेकॾहिं पहिरीं इहा हदीस ॿुधाई हा अमीर मुआविया सां जंग कोन कया हा छो जो मुआविया खे रसूलुल्लाह जन्नती सॾियो तू वेढ़ाई दो वत विड़ला ही हो मुजादा साहब जा पान में इख्तिलाफ हुया त पंहिंजी जाइ ते पर असां सुन्नत जमात जो इहो अकीदो ईमान आहे त हुजूर जा सब सहाबी भी जन्नती पर सब सहाबी हक़ी ने सुभान अल्लाह असां कंहिंखे ग़लति कोन चवंदासीं त फलाणो ग़लति फलाणो सही न असांखे पंहिंजो ईमान बचाइणो आहे छो जो जे रसूलुल्लाह जे साहबनि सां बुग़्ज़ कंदासीं मूं हिकिड़े किताब में पढ़ियो जेको रसूलुल्लाह जे साहबनि लाइ राईअ जे दाणे जेतिरो बि दिलि में बुग़्ज़ रखंदो उहो मरंदो त काफ़िर थी मरंदो पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे पर असां चऊं था या अल्लाह जियार जान अहल बैत सहाबा जी मोहब्बत में मार जां बि उन्हनि जी मोहब्बत आमीन आमीन 46 साल गुज़री विया अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला नो ख़लीफ़ो थियो अमीर मुआविया संजी खिलाफत में मदीने शहर में पानी दाखिल थींदो हो तंग कंदो हो अमीर मुआविया सही नहर पे खोटाई ॿाहिरां त पानी मदीने में दाखिल न थे ॿाहिरां हलियो वञे अमीर मुआविया सही रज़ी अल्लाह ताला नो हुक्म फरमायो आ बाबा हिन जाता पानी जो निकाल सलो आ जंहिं जंहिं जा भी माइट इन जाते दफन थियल आहिनि पंहिंजे पंहिंजे माइटनि जा जिस्म कढी ॿीअ जाइ ते दफन कयो हज़रत जाबिर थो चवे मुंहिंजे बाबे खे दफन करे खे 46 साल गुज़री विया हा चवे तो 46 साल खां पोइ जीअं जो क़ब्र खोटे बाबे जे जिस्म खे ॿाहिरि कढां जिस्म 46 साल खां पोइ बि ताज़ो पर चवे तो बाबे के सीने में या मुंह मुबारक में तीर लगल हो उन तीर जख्म जे करे बाबे जो हथ जख्म जे मथा पियल हुयो 46 साल खां पोइ चवे तो बाबे जो हथ जो सिधो कया उन जख्म मां रत वहण शुरू थी पियो वञे पर हथ के छॾिया त पाण ई पाण हथ जी जख्म जे मथा इनके चइबो आहे रब चयो आहे त शहीद ज़िंदा आहिनि शहीद ज़िंदा आहिनि अल्लाह से फरमातो बल अहया बल्कि इहे जियर आहिनि तव्हांखे इन जी ज़िंदगी जे बारे में ख़बर न आहे असां जॾहिं हिकु त क़ुरान ते ईमान आहे पर जॾहिं हुज़ूर जे सहाबनि जा इहे शहादत वारा वाक़िया ॾिठासीं ॿुधासीं पढ़ियासीं उन खां पोइ ईमान अञा मज़बूत थी वियो आहे त वाक़ई रब चयो त शहीद ज़िंदा असांखे इहो ई ईमान रखणो आहे त शहीद ज़िंदा बी आयत में गालिबन आल इमरान जी आयत आहे अल्लाह
अल्लाह से फरमातो इन्हनि खे जेके मरी शहीद थी विया इन्हनि खे मुअल चओ त न पर गुमान भी न कयो त मरी विया इन्हनि खे मूं रब जे तरफां रोज़ी रिज़्क भी क़ब्रुनि में मिलंदो आहे उहे खाईंदा आहिनि मुंहिंजा अदा इहो ई ईमान अक़ीदो आहे त सभु शहीद ज़िंदा आहिनि जेकॾहिं हुज़ूर जी उम्मत जा शहीद ज़िंदा त असांजो नबी भी ज़िंदा आहे तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले इहो ई असांजो ईमान आहे त शहीद ज़िंदा आहिनि अदा जेकॾहिं आम शहीद ज़िंदा त इमाम हसन हुसैन त वरी जन्नती जवाननि जा सरदार आहिनि कंदासी अज मुहम्मद दे कोल्हन जी स्वार जूंगा जोर सुभान अल्लाह कंदासी अज मुहम्मद दे कोल्हन जी स्वार जूंगा भला कहीं के नवारी जो मुसाफिर कंदासी अज मुहम्मद जे कोल्हन जी स्वार जूंगा इमाम हसन पहिरीं ॼाओ जॾहिं ॼाओ त रसूलुल्लाह अची आज़ान पे ॾिनी तकबीर पे चई वरी जॾहिं इमाम हुसैन ॼाओ नबी करीम जी ज़ात बाबरकात पाण हली आया बेटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो अची जे हे कार मूसरी दे सुपरी तेरे विछाया पिंबड़ियों हंद विछाया वार तू साजन सभ जमार तुझी गोली थी त गुज़ार अखन में थी वे वारे छपर ढकिया तोखे न ॾिसे दे आऊं न ॾिसांगो ॿियो अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण हलनि पिया